पार्टी की सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी सिंधु दरिया में तकरारी कैनाल कढ़ण ते गणती ज़ाहिर करे छड़ी। गडियल मफ़ादन वारी काउंसिल में तकरारी कैनाल जो मामलो उथारण जो फैसलो। फौरी CCI जो इजलास सॾाइण जी घुर। बिलावल भुट्टो ज़रदारी की सदारत हेठ पीपल्स पार्टी की CEC जो इजलास। मुल्क की सियासी सूरत हाल ते ख़यालन जी ॾेवट। ख़ास कमेटी पारां हुकूमत सां ॻाल्हियुनि जे हवाले सां ब्रीफिंग। सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी के मेंबर पारां सियासी सूरत हाल ऐं ख़ास कमेटी की ब्रीफिंग ते मुख़्तलिफ़ तजवीज़ूं पेश। CEC इजलास में हारिन जी खे इमदाद न मिलण ते बि ॻणती जो इज़हार। 26 आइनी तरमीम के पार्लियामेंट का सवाइ को भी ख़त्म नथो करे सके। कोई इदारो ख़त्म कंदो त केर भी न मञींदो। बेंच आइनी हुजे या सुप्रीम कोर्ट जी, बिन्ही के आइन ऐं कानून के मञणो पवंदो। पीपल्स पार्टी वफ़ाक़ी काबीना जो हिस्सो न पई बणिजे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ 5 सालनि जो मुद्दो पूरो कंदो। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हि ॿोल। संदसि चवण आहे त पीका एक्ट ते मीडिया तोड़े डिजिटल मीडिया के नुमाइंदनि सां सलाह मशवरा थियण घुरिजनि हा त बहितर हो। हुकूमत के को भी कदम खणण खां पहिरें इत्तफ़ाक़ राय पैदा करणु घुरिजे। पार्लियामेंट के गडियल इजलास में 4 बिल मंजूर। वापारी तंजीमों तरमीमी बिल, टेक्नोलॉजी बाबत क़ौमी इदारे जो बिल, नेशनल एक्सीलेंस इंस्टीट्यूट बिल ऐं इम्पोर्ट एक्सपोर्ट कंट्रोल बिल शामिल। 4 मुलतवी कया विया। पीका एक्ट बाबत ऑपोजिशन की नारेबाजी। गोड़ मुखालिफ जो रखवाण। उमर अयूब की पॉइंट ऑफ ऑर्डर से ॻाल्हाइण की दरख्वास्त स्पीकर अयाज सादिक उमर अयूब के ॻाल्हाइण की इजाज़त न ॾिनी। PTI चेयरमैन बैरिस्टर गौहर जो चवणु आहे त पार्लियामेंट में एहतजाज ऑपोजिशन जो हक़ आहे। ख़दशनि बावजूद असां ॻाल्हियुनि जो हिस्सो बणियासीं। जुडिशल कमीशन ठाहिण टाइम फ्रेम ॾिनो वियो हो। सेनेट के इजलास दौरान पीका ऑर्डिनेंस पेश करण ते एहतजाज। पीका ऑर्डिनेंस स्टैंडिंग कमेटी के हवाले किया वियो। अपोजिशन मेंबरन जो ऐवान में गोड़। पीका ऑर्डिनेंस नामंजूर जा नारा। डिप्टी चेयरमैन सेनेट जो इजलास सूमर ताईं मुलतवी करण जो फैसलो। यूसुफ रज़ा गिलानी चयो आहे त प्रोडक्शन ऑर्डर जारी करण ताईं इजलास की सदारत न कंदुसि। प्रोडक्शन समेत पीका एक्ट जो जेसीं ताईं मामलो आहे मां ऐवान की सदारत न कंदुसि। असां इक़्तिदार जो हिस्सो न आहियूं ऐं असां हुकूमत में भी न आहियूं। हुकूमती ऐं PTI की ॻाल्हियुनि वारी कमेटियुनि जो इजलास तलब। क़ौमी असेंबली के स्पीकर अयाज सादिक ॿिन्ही कमेटियुनि जो इजलास 28 जनवरी ते तलब करे वरितो। PTI के इजलास में शिरकत की दावत ॾिनी वई आहे। तहरीक इंसाफ पारां हिन वक़्त ताईं शिरकत खां मुआज़रत न कई वई आहे। हुकूमती कमेटी के तर्जमान सेनेटर इरफान सिद्दीकी जो बयान। PTI हुकूमत सां ॿीहर ॻाल्हियूं शुरू करण जो मशरूत इशारो ॾेई छॾियो। असां ॻाल्हियुनि जे लाइ ॿीहर गौर करे वठूं था, पर हुकूमत कमीशन जोड़ण जो भी ऐलान करे। PTI चेयरमैन बैरिस्टर गौहर अली खान जी पार्लियामेंट हाउस में मीडिया सां ॻाल्हि ॿोल। चवे थो PTI बानी ॻाल्हियूं होल्ड कयूं आहिनि। हू खुले दिल सां ॻाल्हियूं करे रहिया हुआ। हुकूमत जे आॾो रुगो ॿ मुतालबा रखिया हुआ। कमीशन जी हफ़्तो काफ़ी हो, पर का बि अॻुभराई न थी। इंसानी स्मगलिंग में मुलविस टोलन खिलाफ कार्रवाई लाइ टास्क फोर्स कायम। इंसानी स्मगलिंग में मुलविस अंसरनि की निशानदी करे इबरतनाक सज़ाऊं ॾिनियूं वञनि। ॿेड़े सान्हे ते क़ौम ॾुखायल आहे। इंसानी स्मगलिंग में मुलविस इंसानियत के कातिलनि के अंजाम ताईं पहुचायो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो इजलास के खिताब। समूरनि इदारनि के इंसानी स्मगलरनि की निशानदी लाइ किरदार निभाइण जी हिदायत। मलिक रियाज़ जे ट्वीट जो गुज़िरियल ॾींहुं मूं जवाब ॾिनो। हुन ज़मीनुनि जी ख़रीदारी में शफ़ाफ़ियत न रखी। मलिक रियाज़ में हथ भी विझंदासीं ऐं गडियल अरब इमारतुनि खां वापसि भी घुराईंदासीं। रियासत के नुक़सान पहुचाईंदड़ ताक़तवर माण्हुनि खे जवाब ॾियणु ज़रूरी आहे। सियासतदान त मीडिया जे लाइ सॉफ्ट टारगेट आहिनि। मीडिया भी ॿिटो मयार ख़त्म करे। सहाफ़ती आज़ादी असांखे ईमानदारानो रवैयो अख्तियार करणो पवंदो। मीडिया मालिकनि खे भी सहाफ़त की आज़ादी जो ख़्याल रखणु घुरिजे। सहाफ़त की आज़ादी बुनियादी थंब आहे। पीका कानून ते एहतजाज कंदड़ पंहिंजो गिरबान ज़रूर ॾिसनि। बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ की प्रेस कॉन्फ्रेंस। चाहे आपके लो लाइन एरियाज हो या आपके पोश एरिया लाइन एरियाज हो, हर जगह पे गैस के सिलेंडर जो है दोबारा से शुरू हो रहे हैं। कह रहे हैं कि जी सुई गैस की और गैस की जो है लोड शेडिंग है। मैं आपकी इस बात से इत्तेफाक नहीं करता। लोड शेडिंग है ही नहीं, गैस है ही नहीं। लोड शेडिंग तब होती है जब कोई चीज आ रही है और फिर थोड़ी देर के लिए जाती है। मैं समझता हूं कि वफाकी हुकूमत की ना सिर्फ जिम्मेदारी है और ये उन पर फर्ज है कि जहां पे ये चीजें निकल रही हैं, गैस की पैदावार जहां हो रही है, वहां पे गैस की सप्लाई एज पर कॉन्स्टिट्यूशन, एज पर आपकी मॉरल उससे भी आपने वो चीज प्रोवाइड करनी है। अगर आप ये नहीं कर रहे तो आप वहां के लोगों के साथ जुल्म कर रहे हैं। सिंध असेंबली में गैस की बंदिश ते तहरीक मंजूर।
PPMPA हीर सिंह पारां महम अली जी रिथ असेंबली में पेश गैस जी लोड शेडिंग पर सूबे सां थींदड़ ज़ियादतियुनि जो तसलसल आहे। आइन चवे थो जंहिं हंधि गैस पहिरीं निकिरे उते फ़राहम कई वञे। पाकिस्तान जे आइन ते अमल करण वफ़ाक़ी हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे। पहिरीं शहरनि में गैस हूंदी हुई, बाराड़ी में माण्हू काठियूं वारींदा हुआ। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण जो असेंबली में ख़िताब चयाईं बिजली जी लोड शेडिंग बि 16 खां 17 कलाक कई पई वञे। समूरा सूबा ऐं सॼो पाकिस्तान असांजो आहे, सभिनी सूबनि खे ॾियो पर असांखे बि ॾियो। PB चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सुभाणे महरान यूनिवर्सिटी जे कॉन्वोकेशन में शिरकत कंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी सां सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह बि गॾु हूंदो। PB चेयरमैन 19 PhD 58 मास्टर जे शागिर्दनि खे सर्टिफिकेट ऐं मेडल ॾींदो। बिलावल भुट्टो ज़रदारी सॉफ्टवेयर इंजीनियरिंग शोबे जे 80 शागिर्दनि खे सर्टिफिकेट ऐं मेडल ॾींदो। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण सां KU जे वफ़द जी मुलाक़ात। पीका एक्ट ते ख़दशनि जो इज़हार। शर्जील इनाम मेमण जो चवण त सहाफ़ियुनि जे ख़दशनि बाबति हू ज़ाती तौर ते क़यादत खे आगाह कंदो। प्रेस जी आज़ादी ज़रूरी आहे पर सहाफ़त में एहतसाब सां गॾु ज़िम्मेवारी बि हुअणु घुरिजे। सिंध सरकार सहाफ़ियुनि जी कुर्बानियुनि खे तस्लीम करे थी। सिंध हाई कोर्ट पुलिस पारां चीनी सीड़पकारनि खे ईसाइण ख़िलाफ़ दरख़्वास्त ते वफ़ाक़ी ऐं सिंध सरकार खे नोटिस जारी। परॾेही खाते जे सेक्रेटरी ऐं चीन जे सफ़ारतखाने तोड़े कौंसलेट खे बि नोटिस जारी कयो वियो। धुरियुनि खां 4 हफ़्तनि अंदरि जवाब तलब। चीन जे सीड़पकारनि तरफ़ां सिंध पुलिस जे ख़िलाफ़ सिंध हाई कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कराई वई थी। बलूचिस्तान जे ॿिनि अहम दहशतगर्द कमांडरनि हथियार फिटा करे छॾिया। कमांडर नजीबुल्ला उर्फ़ दरवेश, अब्दुल रशीद उर्फ़ क़ाइदाद उर्फ़ कमाश हथियार फिटा करण जो ऐलान करे छॾियो। कमांडर नजीबुल्ला चवे थो असां रियासत पाकिस्तान खे कमज़ोर करण लाइ सपोर्ट कयो। परॾेही एजेंसियूं बलूचिस्तान में कार्रवायूं करे रहियूं आहिनि। बलूच आज़ाद पसंद अॻवान पाण परॾेही मुल्कनि में सुकून वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। 19 साल दहशतगर्दनि सां गॾु गुज़ारण बाद उन्हनि जो असुलु चहिरो साम्हूं आयो आहे। हुकूमत जा थोरा तानू क़ौमी धारा में शामिल थींदड़नि खे मौक़ो ॾिनो। सूबाई वज़ीर ज़हूर बुलेदी जो चवणु हुयो त दहशतगर्दनि पुठियां सहूलियतकार अमन जा दुश्मन आहिनि।